साथ के सभिनी खे अर्ज़ु रखियो सभु असांजा उते दोस्त अची विया आहिनि ऐं जेको पाणी जो जेको धाड़ो आहे इहो एॾी नाइंसाफ़ी आहे। असांजे सिंध जे शोर खे आउं सलाम पेश कयां थो। अञा ताईं सुठो पियो आहे। अॼु हींअर मथियों महीनो डिसंबर जो आहे। इहे सिंधू जे नारे ते जेके नचण वारा माण्हू आहिनि जेके एकता ॾियारो मल्हाइनि था उन्हनि खे सोचणु घुरिजे त असांजे सिंधू में पाणी हूंदो त हलो ॾाढा मल्हाईंदासीं। बाक़ी जे असांखे घर सुता पिया हूंदासीं त आउं तव्हांखे सांगड़ जी लेवल ते तव्हांखे हिकिड़ी इतला ॾियण थो चाहियां। शहर जे हिसाब सां बि तव्हांखे ॿुधाइण थो चाहियां 8 ॾींहं थी विया आहिनि असांजे पाड़नि में पाणी कोन थो अचे। असांजे तालुके जी जेके मेन शाखूं आहिनि 5 ई शाखूं बंदि पियूं आहिनि। कणिक पोखण लाइ पाणी कोन्हे, सिरे खे ॿिए जाइ ॾियण लाइ पाणी कोन्हे ऐं असां जेके आहिनि हींअर पुछूं था चवनि था पाणी जी किल्लत आहे। अगरि हिन टाइम ते बि पाणी जी किल्लत आहे त पोइ जे अगरि 6 कैनाल ठहिया त पोइ असां किथे हूंदासीं, असांजा बचा किथे हूंदा, असांजी सिंध किथे हूंदी। ख़ुदा सिंध खे सुञाणो। तव्हां सिंध जा मालिक आहियो। ज़रदारी सिंध जो मालिक न आहे, उहो चोर आहे। चोर मालिक न आहिनि थींदा। तव्हां मालिक आहियो। तव्हां पंहिंजी मालिकी ज़ाहिर कयो। तव्हांजी सिंध आहे, तव्हांजी सिंध ऐं तव्हांजे सिंध जे बचनि जो मुस्तक़बिल आहे। जेके ज़रदारी साहिब जा बचा आहिनि उन्हनि जो मुस्तक़बिल दुबई लंडन आहे। सिंध में कोन्हे। सिंध में असां ऐं तव्हांजे बचनि जो मुस्तक़बिल आहे। पंहिंजे बचनि जे मुस्तक़बिल लाइ उथो। पूरी सिंध उथे ऐं हर घर में हर ॿार खे इतला हुअणु खपे त पाणी आहे त ज़िंदगी आहे। अगर पानी ना है तो जिंदगी ना है। मेहरबानी साईं हुआ मोहतरम अली हसन निज़ामानी साहब जन तमाम जामे मुख्तसर पांजी जेका सिंधु ते लगल धारे खिलाफ पांजी स्पीच जो तकीड़ कई तव्हांजे साम्हूं। हाणे आऊं गुज़ारिश कंदुसि आख़िरी सदारती खिताब जे लाइ। उन खां पहिरियां ई आऊं वरी बि हिकु दफ़ो ॿीहर जेके बि इत्तेहादी जमायतूं उन्हनि जा वर्कर कारकुन उहिदेदार दोस्त असां सां गॾु हिन एहतजाज में शरीक थिया उन्हनि सभिनी खे आऊं भलीकार शुक्रिया अदा कयां थो। JUI STP SUP PTI GDA समेत जेके बि असांजा वर्कर साथी दोस्त उहिदेदार नोटेबल माण्हू अॼु जे हिन एहतजाजी काल में जीअं चई असां सां गॾु प्रेस क्लब सांगड़ ते मौजूद रहिया। उन्हनि समूरनि दोस्तनि जूं वॾियूं महिरबानियूं। गॾोगॾु प्रेस क्लब जे दोस्तनि जे पासां असां तहे दिल सां शुक्रगुज़ार आहियूं। जिन में टोटल प्रेस क्लब जेके आहिनि सांगड़ जा उनजा वरी बि हिकु दफ़ो ॿीहर नाला दुहिराईंदो हलां। डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब सांगड़, डिजिटल प्रेस क्लब सांगड़, अवामी प्रेस क्लब सांगड़, नेशनल प्रेस क्लब सांगड़, पाकिस्तान प्रेस क्लब सांगड़ जा जेके बि साफ़ी दोस्त आहे उन्हनि पंहिंजी ज़िम्मेवारी सां असांजो भरपूर साथ ॾिनो। असांजो एहतजाज रिकॉर्ड करे आला ऐवाननि ताईं असांजो आवाज़ पुॼायो। आख़िर में वरी उस्ताद बुखारी जो बैत तव्हां सभिनी नाव वकार खे सॾु करण खां पहिरियां ई त असां सुराण जा गेसू सभा बणिजी सवारियूं था। असां सुराण जा गेसू सभा बणिजी सवारियूं था। कंदा शबनम जे कतरनि खे निगाहुनि सां सलाम आयूं। न कंडनि खे था खिकारियूं, न थोरनि सां रखूं यारियूं, मगर राबेल जा नौकर गुलाबनि जा गुलाम आयूं। तव्हांजे भरपूर ताड़ियुनि में मोहतरम वकार हुसैन जट साहब एडिशनल जनरल सेक्रेटरी सूबा सिंध। नहमदुहु व नसल्ली अला रसूलिल करीम। अम्मा बाद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मेरे मौजूद साथियों, ग्रैंड डेमोक्रेटिक अलायंस में शामिल पार्टीज के जिम्मेदारान साथियों, प्रेस क्लब जा मुअज़्ज़िज़ अराकीन, नेशनल प्रेस क्लब, डिजिटल प्रेस क्लब, सोशल मीडिया जा साथियों, अस्सलामु अलैकुम बेज बागारा। दोस्तों, मैं चंद हकायक फैक्ट फिगर आपके सामने रखना चाहता हूं। आज का जो हमारा प्रोटेस्ट है ग्रैंड डेमोक्रेटिक अलायंस में शामिल पार्टियों के समेत पूरी सिंध में तहसील लेवल पर किया जा रहा है। सांगड़ जिले की भी हर तहसील में हुआ है। टंडवादम, शहदादपुर, खिपरो, संजोरो। असल मकसद क्या है आज के इस एहतजाज का? ये कोई अफसाना नहीं है, ये कोई झूठ पर मोपनी कहानी नहीं है, ये कोई पॉलिटिकल पॉइंट स्कोरिंग नहीं है।
ये किसी एक जाती इंसान के फायदे या नुकसान का मसला नहीं है, ये इज्तिमाई काज है। ये हमारी शिनाख्त और मुस्तकबल जो तारीखी हैसियत रखता है, सिंध और सिंधु दरिया, उसकी सलामती और बका की जंग है। ये जो मसला है, ये वकार का, जीडीए का, पीर साहब पागारे का, याज लतीफ पलेजो का, जैन शाह का नहीं है। ये सिंध में रहने वाले हर मजहब, हर जात, हर कौम और बच्चे बच्चे का है। ये जो मसला जिसके लिए हम चंद, मेरे ख्याल में खुश नसीब यहाँ आपके सामने बैठे हुए हैं, इनका नहीं है। ये खुश नसीब है कि अल्लाह ने हमें और इनको ये मौका दिया कि ये अपनी नस्लों की, आने वाली नस्लों की, ये जो नस्ल मेरे सामने बैठी हुई है, इसकी खातर यहाँ आज आपकी तवस्सुत से ताकतवर और बाला ऐवानों तक पहुंचाना चाहती हैं। मेरे दोस्तों, बुजुर्गों और साथियों, हमारा मकसद, हमारा आज का एहतजाज, हमारे आज के एहतजाज का एजेंडा वो ये है कि 8 जुलाई को बोगस असेंबलीज के जरिए इस रियासत में पार्लियामेंट बोगस जो वजूद में आई 8 फरवरी को, उसके जरिए पाकिस्तान के सबसे बड़े हाउस, प्रेसिडेंट हाउस में बैठे हुए गैर कानूनी और गैर आईनी सदर मुमलकत ने एक मीटिंग बुलाई और एक मंसूबे को पाया तकमील तक पहुंचाने के लिए, अमली जामा देने के लिए एक ब्रीफिंग दी गई और मंजूरी दी गई। अब वो है क्या?